कुरान मजीद जो नंढड़ो पन्नो ज़मीन ते पियो हूंदो, केॾो बि गुनहगार मुस्लमान हूंदो, उन पन्ने खे ज़मीन ते ॾिसंदो, खणी करे अखियुनि ते रखंदो, उनखे चुमियूं ॾींदो, सीने सां लॻाए अलमारी में रखंदो। इन पन्ने जी इज़त इन जे करे थी आहे छो त इन जो ताल्लुक़ क़ुरान सां थियो आहे। तव्हां कपिड़ो केॾो बि ऊचो वठी अचो, पर केर बि उन कपिड़े खे चुमी न ॾींदो। पर हाउ क़ुरान तुंहिंजी अज़मत तूं क़ुर्बान, तुंहिंजे शान तूं क़ुर्बान। हिन क़ुरान मजीद जे मथां इहो गिलाफ़ आहे जंहिंजी दुनिया में न वर्का बि क़ीमत कान्हे का, पर कारो बि मुस्लमान क़ुरान खे खणंदो त पारां चुमी इन पोतीअ खे ॾींदो। इन पोतीअ जी इज़त इन जे करे थी आहे छो त इन जो ताल्लुक़ क़ुरान सां थियो आहे। चमड़ो दुहल खे बि चमड़ो लॻल आहे, क़ुरान जे जुल्द खे बि चमड़ो लॻल आहे, पर दुहल खे जेको चमड़ो लॻल आहे सॼो ॾींहुं मीरासी उनखे कुटींदो आहे, पर क़ुरान जी जुल्द खे जेको चमड़ो लॻल आहे सॼो ॾींहुं मुस्लमान उनखे चुमियूं ॾींदो आहे। इहो तव्हां असांखे सबक़ आहे मुस्लमानो, हिन क़ुरान खां परे थींदव, इन मीरासी जे दुहल वांगुरु सोटिन जा हक़दार थींदव। पर जेकर हिन क़ुरान सां ताल्लुक़ रखंदव ॿिन्ही जहाननि में चुमियुनि जा हक़दार थींदव।